अच्छा हाणे जेको सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो नालो अहमद मलाह जंहिं क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो मंज़ूम शाइरीअ में कयो हुयो, न छड़ो मंज़ूम शाइरीअ में हुन तर्जुमो कयो हो पर ज़ेर ऐं ज़बर खां सवाइ शाइरी कई ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सवाने उमिरि उन्हनि लिखी हुई। उन्हनि जो इहो बि वॾो कारनामो हुयो। अहमद मलाह तमामु वॾो हिकिड़ो सिंध जो नालो हुयो। उहो बि हिन मदरसे में मुख़्तलिफ़ आलिमनि सां मिल जुल ऐं उन्हनि खां पिराइण जे लाइ सोंडा जे हिन नंढड़े मदरसे में, जंहिंखे मां चवां थो त कंहिं यूनिवर्सिटी खां घटि कोन्हे, ऐं पर तव्हां ॾिसंदो ॿाहिरां हुनजी बीहक ऐं ॿाहिरियों घिटियुनि जी लेवल त ॼण हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे, पर नंढड़े ॻोठ में एॾी वॾी यूनिवर्सिटी जिते दुनिया जा माण्हू आया ऐं रसूल पलीजे खां वठी ऐं हमाद ॿुधाए पियो त खोड़ सारा माण्हू आया जेके हिते आलिमनि सां अची मुलाक़ातूं कयूं। उन में कुझु नाला ॿिया ॿुधायो कहिड़ा कहिड़ा? रसूल पलीजो साहिब बि जी अलहमदिल्ला हिन मदरसे कुतुब खाने में लातदाद उलमा इकराम ऐं इन खां अलावा गैर आलिम शख़्सियतूं बि आयूं हुयूं, जिन में असां जेकॾहिं ताज़ो उलमा जी ॻाल्हि करियूं त असांजे अब्दुल करीम बेर शरीफ़ वारा साईं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहिबु शायदि हिकु दफ़ा आयल आहिनि या अचण वारी बरन 100 साला जश्न जॾहिं हिन मदरसे जो थियो तॾहिं साईं वारनि खे दावत हुई, उन ॾींहुं कोन अची सघिया पर साईं बि शायदि आयल आहिनि। उन खां अलावा मौलाना मुफ़्ती ज़हर अली ख़ान, मुफ़्ती शफ़ी उस्मानी, मौलाना उस्ताद नूर मोहम्मद सजाव अली, साईं समद आलेजवी, साईं मुराद आलेजवी, उन खां अलावा ॿिया बि जेके तारीख़दान जंहिंमें रसूल बख्श पली जो, रसूल बख्श तमीमी, अज़ीज़ जाफ़रानी, मुफ़्ती अबू लिबाबा शाह मंसूर, अनवर गाज़ी, इहे सभु हिते ईंदा रहंदा आहिनि। मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी, मौलाना कमरुद्दीन साहिबु, ऐं इन खां अलावा मुख़्तलिफ़ अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहिबु ऐं ॿिया उलमा इकराम ऐं ॿिया बुज़ुर्ग शख़्सियतूं जेके हिते कादिर मक्सी, इन खां अलावा जेके हिते MNA ॿिया जेके आहिनि मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिते आयल आहिनि ऐं हिते जे मदरसे में ऐं उन्हनि माना कलमी नुस्ख़ा ॾिठा आहिनि। हिनखे पंहिंजी तारीख़ जेका हितां खां पिराई आहे। अच्छा हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था पिया इहो त तव्हां ॾिसो त हिन बर सग़ीर में तमामु वॾा जेके नाला पैदा थिया बर सग़ीर में, तमामु वॾो नालो रसूल पली जो हिकिड़ो तमामु वॾो ॾाहो माण्हू हुयो। हिन में को शक न आहे। हुन न छड़ो सियासी तौर ते छड़ो ॾाहो हुयो पर अदबी तौर ते, तारीख़ी तौर ते, फ़िलासफ़ी तौर ते ऐं मज़हबी तौर ते बि हुनखे तमामु वसी तरीन नॉलेज हुई। ऐं मूं नथो चवां पर ख़ालिद महमूद सुमरे साहिब बि TV सिंध टीवीअ ते हिकु दफ़ो इंटरव्यू गॾु हुननि जो थियो हुयो त चयो हुई त रसूल बख्श हज़रत रसूल बख्श जेॾी महिल असांजे लॾे में अची वञे त अहिड़नि चङनि भलनि आलिमनि खां वधीक असांजी नॉलेज रखे थो पियो। त इहो इन में को शक न आहे त रसूल पली जो तमामु वॾो हिकिड़ो नालो हुयो। उहे माण्हू हिते जॾहिं आलिमनि सां कचहरियूं करणु ईंदा हुया त माना अंदाज़ो लाहियो त हिते हिकिड़ो मर्कज़ रहियो हूंदो। हीअ तमामु वॾे क़िस्म जो जेके एॾे वॾे आलिमनि खे पैदा कयईं ऐं वॾा वॾा नाला साईं जेम्स सेठ पाण मदरसे मां फारिगुल तहसील हुयो ऐं पंहिंजो उहो जेको ॿियो कॉम्पर्स हुयो GS महाद जो चेयरमैन बि रहियो असांजो तमामु आरीसर साहिबु बि तव्हां ॾिसो त उहो बि मदरसे मां फारिगुल तहसील हुयो ऐं पग ॿधी हुई हाफ़िज़ क़ुरान खे हफ़्ज़ कई। तमामु वॾा मदरसे जे आलिमनि माण्हू पैदा कया पर इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि मां इलाही माण्हू असांजा मुख़्तलिफ़ सबबनि जे करे घणा मां सम्झां थो त उहे ज़ाया न थिया पर तमामु वॾो हिकिड़ो ॿिए तरीक़े जो नालो कढियो जंहिंजो तालुक़ु वरी मज़हबी तौर ते न बि हुयो, घणी सियासी तौर ते हुयो, पर पोइ बि उहे इंटेलेक्चुअल माण्हू हुया। दुनिया खे लोॾे छॾियो ऐं पूरी दुनिया अॼु बि उन्हनि खे यादि करे रही आहे। अॼु बि तव्हां उन्हनि जा जॾहिं मुख़्तलिफ़ टॉपिकनि ते लेक्चर ॿुधंदव त उन में बेशक तव्हां तज़ाद करे सघो था पर मां सम्झां थो उन हिकिड़ी ॾाहप ख़ुदा जे तरफ़ां हिकिड़ी वॾी हुई उहा जेका मुंहिंजी नज़र में उहा आहे त उहा बुनियादु उन्हनि खे जेको तालीम मिलियो उहो मदरसनि खां मिलियो ऐं मदरसनि जे आलिमनि हिननि जे दिमाग़ खे खोले छॾियो ऐं खुलण खां पोइ हू वरी दुनिया जे ॿियनि कमनि में ऐं मुतालनि में सियासत में लॻी विया ऐं उन में बि असांजे आलिमनि सगुरनि जी मां सम्झां थो कामयाबी आहे जो एॾा वॾा माण्हू उन्हनि पैदा कया। तव्हांजी वॾी महिरबानी। हिन वक़्तु असां सोंडा जे नंढे हिकिड़े ॻोठ में वेठा आहियूं जिते तव्हांजी लाइब्रेरी ॿुधाए रहिया आहियूं ऐं ठटे जे ज़िले जी सोंडा जो तारीख़ी क़ब्रिस्तान बि आहे ऐं तारीख़ी हीअ असां लाइब्रेरी में वेठा आहियूं जिते तमामु घणा नुस्ख़ा तक़रीर लिखियल आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजो पंहिंजो अमजद रहमान। छा थियो?